मदेजी में मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस अटालनि तरफ़ां जमालपुर जे इलाइक़े में सर्च ऑपरेशन कयो वियो। पुलिस जो चवणु हो त मुख़्तलिफ़ ॻोठनि ते चढ़ायूं करे ॾोहारनि जी इतला ते ऑपरेशन कयो पियो वञे। पुलिस ऑपरेशन जे हवाले सां वाक़िआ आगाह करे रहिया आहियूं त मदेजी में मुख़्तलिफ़ थाणनि जे पुलिस अटालनि तरफ़ां जमालपुर जे इलाइक़े में सर्च ऑपरेशन कयो वियो। पुलिस जो चवणु हो त मुख़्तलिफ़ ॻोठनि ते चढ़ायूं करे ॾोहारनि जे इतला ते ऑपरेशन कयो पियो वञे। अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं हिन अहम ख़बर जे हवाले सां त मदेजी में मुख़्तलिफ़ थाणनि जे पुलिस अटालनि तरफ़ां जमालपुर जे इलाइक़े में सर्च ऑपरेशन कयो वियो। पुलिस जो चवणु हो त मुख़्तलिफ़ ॻोठनि ते चढ़ायूं करे ॾोहारनि जी इतला ते ऑपरेशन कयो पियो वञे। मदेजी में मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस अटालनि तरफ़ां जमालपुर जे इलाइक़े में सर्च ऑपरेशन कयो वियो। पुलिस जो चवणु हो त मुख़्तलिफ़ ॻोठनि ते चढ़ायूं करे ॾोहारनि जी इतला ते ऑपरेशन कयो पियो वञे। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीलाइन ते मौजूदु आहे मदेजी खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अयूब बिरोजी। अयूब, पुलिस ऑपरेशन जे हवाले सां आगाह कजो। में सर्च ऑपरेशन शुरू किया है। जैसे राब्तो करते सिंध टीवी न्यूज़ सां रामतुल्ला अचर ॿुधायो त जेके मेन रोड तां ॾोहारी जेके ॾोह करे कचे तरफ़ वञनि पिया उन ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ सर्च ऑपरेशन कयो पियो। जिते बि ॾोहारियुनि जी इतला मिलिया आहिनि उन करे उहो ॻोठ ॻोठ मुख़्तलिफ़ ॻोठनि में ऑपरेशन जो शुरू कयो वियो आहे ऐं जेसि ताईं ॾोहारी न मिलंदा तेसि ताईं ऑपरेशन जारी रखियो वेंदो। जी ठीकु आहे अयूब, तफ़सील लाइ वॾी महिरबानी।